अस्सलाम वालेकुम प्रिय प्यारा दोस्त तव्हांजो मेज़बान अज़ीज़ कमरानी प्रोग्राम सजन जो ख़त पोतो में हिकु भेरो ॿीहर अस्सलाम वालेकुम या हाली मदद सिंध सलामत साथ सलामत मुंहिंजो प्रोग्राम जन दोस्तनि पसंदि कयो ऐं मां दोस्तनि खां तहे दिलि सां माज़रत बि घुरां थो। कुझु टाइम कुझु मसरूफ़ियातूं हुयूं इन जे करे प्रोग्राम करे कोन सघियासीं ऐं काफ़ी दोस्तनि जा मूं वटि ख़त पहुता आहिनि जेके इन प्रोग्राम ज़रिए तव्हांखे ॿुधाईंदुसि। लख लाइक़ करोड़े कुर्ब प्रिय प्यारे दोस्तनि जा मां तमामु घणो थोराइतो आहियां दोस्तनि जो जन दोस्तनि इहे शिकायत कई त सॼण जो ख़त पतो प्रोग्राम में तव्हां अचणु घटि करे आओ। कुझु मसरूफ़ियातूं हुयूं, कुझु मसइला मसाइल हुया, इन जे करे प्रोग्राम में कोन अची सघियासीं। जंहिं बि दोस्त खे सॼण जो ख़त पतो ख़त ज़रिए मूं ॾे ख़त लिखी सघो था। ही साम्हूं मुंहिंजो नंबर लिखियलु आहे ऐं हिन प्रोग्राम खे शेयर बि कयो ऐं बहितरीनु चटपटा कमेंट बि ॾियो त वॾियूं वॾियूं महिरबानी थींदियूं सॼी संगत जूं सभिनी दोस्तनि जूं। ही ख़ूबसूरत ॿ लफ़्ज़ तव्हां दोस्तनि जे नाम। दिलबर तुंहिंजे देस में जे दम टुटी पवे, दिलबर तुंहिंजे देस में जे दम टुटी पवे, अजरक ॾिजांइ निशानी जे कफ़न खुटी पवे, दफ़न कजांइ पंहिंजे दर जे अॻियां जीअं ईंदे वेंदे तुंहिंजे ई पेरनि जी मिटी पवे। हीअ ख़ूबसूरत शाइर तव्हां दोस्तनि जे नाम। सॼण जेके दोस्त मुंहिंजे प्रोग्राम खे ॾिसी ऐं मूंखे दुआऊं कनि था, मूंखे बहितरीनु कमेंट ॾियनि था, वरी बि मां उन्हनि जो तमामु घणो थोराइतो ऐं शुक्रगुज़ार। जन दोस्तनि खे अगरि हीउ प्रोग्राम वणे थो त मुंहिंजो साम्हूं व्हाट्सअप नंबर लिखियो पियो आहे। व्हाट्सअप ज़रिए तव्हां मूं ॾे मैसेज करे सघो था ऐं पंहिंजो ख़त मूं ॾे मोकिले सघो था। वॾियूं वॾियूं महिरबानियूं सॼी संगत जूं सभिनी दोस्तनि जूं सभिनी प्रिय प्यारनि जूं। अॼु हिकु तमामु बहितरीनु पुराणी फिल्म जेका तमामु ख़ूबसूरत फिल्म हुई, मुंहिंजी पहिरीं फिल्म जंहिंजो नालो हुयो बाग़ी। उन फिल्म में तमामु बहितरीनु दादू जा आर्टिस्ट हुया जन मुंहिंजो साथ ॾिनो। जन फिल्म जो डायरेक्टर मुंहिंजो वॾो भाउ अब्दुल गनी कमरानी हुयो। तमामु बहितरीनु फिल्म ठाही ऐं जंहिंजी जेका कहाणी हुई उहा मूं लिखी हुई ऐं मरहूम यास्मीन कूंज उन वेही करे हिकिड़ो सब्जेक्ट ठाहियोसीं त हिन टाइप जी हिकिड़ी कहाणी हुजे। बाग़ी मुंहिंजी पहिरीं फिल्म हुई जॾहिं असां हुन दादू में फिल्म शुरू कईसीं। काफ़ी मुश्किलातूं बि आयूं, काफ़ी रंजिशूं बि हुयूं दोस्तनि जूं। काफ़ी दोस्तनि हिते हिकिड़ो टोक ठठोल बि कंदा रहिया, खिलंदा बि रहिया त यार अज़ीज़ या तव्हां जेका फिल्म ठाहियो था इहा फिल्म मुकमल थींदी कान। सिंधी फिल्मूं जेके हूंदियूं आहिनि ठहंदियूं आहिनि, ठही वेंदियूं आहिनि, न थींदियूं आहिनि। पर उन फिल्म में तमामु वॾे मां वॾो हथु हुयो अब्बास मलाह जेको तमामु बहितरीनु कैमरामैन थी गुज़रियो, जिन काफ़ी फिल्मूं ठाहियूं, ऐलान ठाहियईं, मुक़दर ठाहियईं, उन खां अलावा जोशीला फिल्म ठाही, काफ़ी सुठियूं फिल्मूं ठाहियईं ऐं ज़बरदस्त कैमरामैन हुयो। उनजो मुंहिंजो ऐं अब्दुल गनी कमरानी साहिबु जेको मुंहिंजो वॾो ब्रदर आहे उनजो तमामु वॾो साथ हुयो। उन फिल्म जूं लोकेशनूं, उन फिल्म जो डायलॉग डिलीवरी, उन फिल्म जी फाइटिंग जेका बि हुई उन टाइम में कुझु बि अहिड़ो सिस्टम न हुयो। जॾहिं तमामु सिंध जो महान आर्टिस्ट असां उनखे सलाम पेश कयूं था, सम्झ त सिंध जो हीरो, सिंध जो महान, सभिनि जो उस्ताद, जेके हेठियां नंढा फ़नकार आहिनि उन्हनि जो उस्ताद असद कुरैशी साहिबु। जॾहिं उनजी दरिया पार फिल्म आई त मुंहिंजी फिल्म जेका आई बाग़ी उहा रिलीज़ थी, लाड़काने मां नसीब वीडियो मां उहा रिलीज़ थी, जंहिंमें तमामु बहितरीनु उन फिल्म में आर्टिस्टनि कमु कयो ऐं उनमें जंहिंमें मुंहिंजो हीरो जे हिसाब सां पहिरीं फिल्म हुई, जंहिंमें मां पहिरियों चकर फिल्म पाण ठाही ऐं जंहिंमें मां पाण हीरो हुयुसि, जंहिंजो डायरेक्टर हुयो मुंहिंजो ब्रदर अब्दुल गनी कमरानी साहिबु। तमामु स्टेज जो महान आर्टिस्ट आहे, हींअर फील्ड छॾे चुको आहे, पर
वरी असां बि उनखे चऊं था फील्ड में अच, हिन मोहबत जे मैदान में पाण जेकॾहिं गॾूं थासीं त वाह वाह थी वेंदी। ऐं उन जॾहिं फिल्म असां स्टार्ट कईसीं त उन फिल्म में फस्ट ॻाल्हि त को बि अहिड़ो आर्टिस्ट दादू जो उन फिल्म में कमु करणु चाहे न पियो। हू चवनि पिया यार फिल्म ठहंदी कान, हरू वक़्तु ज़ाया थींदो ऐं फिल्मनि जा तमामु वॾा ख़र्च हूंदा आहिनि, एतिरो वॾो ख़र्च केरु कंदो जो फिल्म। इहा फिल्म हुई मूंखे यादि न आहे, पर मुंहिंजे ख़्याल में त 2000 में इहा फिल्म ठही। 2000 जी फिल्म हुई ऐं 2000 में स्टार्ट थी ऐं 2003 में रिलीज़ थी हुई। ऐं उन टाइम में जॾहिं वॾी कैमरा हुयूं, जेके शादी जो 3.5 कैमरा हुयूं, उन कैमरा ते इन फिल्म खे रिकॉर्ड कयोसीं। ऐं इन फिल्म जो एडिट जेको पहिरियों चकर असां कंप्यूटराइज़ एडिट कईसीं, वहीद ख़ुश्क जेको तमामु बहितरीनु पंहिंजो हुयो एडिटर। ऐं सभई जॾहिं सॉन्ग तयारु थिया, गाना तयारु थिया, फिल्म जो म्यूज़िक नई तरीक़े सां तयारु करायोसीं महरम नाज़ खां। महरम नाज़ जो म्यूज़िक हुयो। ऐं हिकिड़ो सीन हुजे जेको मूंखे तशद्दुद कनि था, जेको मुंहिंजे विलन जो कैरेक्टर हुयो, जंहिं डायरेक्टर मुंहिंजे वॾे भाउ अब्दुल गनी कमरानी निभायो। हिकिड़ो सीन हुयो, एॾो हिकिड़ो माना हिकिड़ो सीन हुयो जेको उहो कुता पाले थो ऐं उन सां गॾु मुंहिंजे कैरेक्टर खे तशद्दुद कराए थो। पोइ तशद्दुद करे चए थो त जेके तो कुतनि खे खीर न पियारियो आहे। हिकिड़ो ग़ुलाम जो मुंहिंजो किरदारु हुयो, हिकिड़ो सरदार आहे जेको हुनखे क़ैद करे थो। पंहिंजे हिकिड़ा ग़रीब हारी आहिनि, हू मुंहिंजे पीउ खां पैसनि ते ख़रीद करे थो, कर्ज़ु नथो ॾेई सघे। पोइ कर्ज़ में हुन वटि ग़ुलाम रखियलु आहे। पोइ कुतनि जी देखभाल करे थो, घोड़नि जी देखभाल, बंगले जी देखभाल करे थो। पोइ उन ते थोरनि ॻाल्हियुनि ते जेको मुंहिंजो किरदारु हुयो उन ते तशद्दुद करे थो। पोइ हिकिड़ो सीन हुयो, तमामु हिकिड़ो ॾुखियो सीन हुयो। जॾहिं उहो असां लिखूं पिया त जॾहिं सिलेक्शन त कान हुई त किरदारु केरु कंदो। पोइ वरी जंहिं सिलेक्शन थी वई त हीउ किरदारु मां कंदुसि। ऐं विलन जो किरदारु जेको डायरेक्टर हुयो अब्दुल गनी कमरानी साहिबु, हुन चयो त हीउ किरदारु विलन जो मां कंदुसि, हीरो जो तूं कजांइ। छो त हीउ कैरेक्टर अहिड़ो आहे, हिकिड़ो उन ते तशद्दुद थिए थी, घोड़नि सां गॾु रहे थो, या हिकिड़ो उन ते ज़ुल्म थिए थो। ऐं पोइ वरी सीन हुयो जॾहिं कुतनि सां गॾु खीर आहे उनखे उन जे चठ में रखे थो। हिकिड़ो मूंखे उल्टी बि काफ़ी आई ऐं मां 4-5 ॾींहं बीमार बि थी पियसि, छो त हिकिड़ो शायदि कुझु अहिड़ो सिस्टम हुयो जेको थी वियो। तमामु इन फिल्म खे ठहंदे शायदि 2 खां 2.5 साल लॻी विया, छो त आस्ते आस्ते फिल्म ठहे पई ऐं काफ़ी टाइम लॻी वियो। वॾी महिरबानियूं। ऐं किसो अॻिते बि हलायूं था, काफ़ी दिलचस्प ॻाल्हियूं आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। वरी बि दोस्तनि खे चवंदुसि, जंहिं दोस्त खे मुंहिंजो प्रोग्राम सॼण जो ख़त पहुतो पसंदि अचे थो त मुंहिंजो नंबर लिखियलु आहे, व्हाट्सअप नंबर, तव्हां व्हाट्सअप करे सघो था मुंहिंजे प्रोग्राम ते ऐं पंहिंजी राय ॾेई सघो था। उन्हनि पिरियुनि ॾे ख़त मोकिले सघो था। उन ख़त ज़रिए मां तव्हांखे उन पिरियुनि जा पैगाम, जेके तव्हांजा पिरी आहिनि उन्हनि जा पैगाम पहुचाईंदुसि। त लाज़मी न आहे त पिरी सिर्फ़ु पिरी हुजे, पिरी भाउ बि थी सघे थो, पिरी पीउ बि थी सघे थो। ऐं काफ़ी अहिड़ा रिश्ता आहिनि जेके रुठल हूंदा आहिनि। अगरि उनखे मञाइणो हुजे त मुंहिंजो व्हाट्सअप नंबर तव्हांजे स्क्रीन जे साम्हूं आहे, तव्हां व्हाट्सअप ते मूंखे मैसेज करे सघो था, शेयर करे सघो था। साईं, हीअ असांजे हिकिड़ो ख़तु मोकिलियो आहे पंहिंजे कोटड़ी शहर मां, तमामु बहितरीनु दोस्त आहे असांजो साबिर कमरानी साहिबु, जंहिं लिखियो त अज़ीज़ कमरानी, तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीनु आहे, पर कुझु ॾींहंनि खां प्रोग्राम बंदि आहे। मां तव्हांखे ख़तु मोकिलियां थो पर प्रोग्राम नथो अचे। साबिर कमरानी साहिबु, तव्हांजो ख़तु असां वटि पहुची वियो ऐं तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। मां ॾिसंदो आहियां, इंजॉय कंदो आहियां, मुंहिंजी पूरी फैमिली ॾिसंदी आहे, मुंहिंजो वालिद साहिबु प्रोग्राम तव्हांजो ॾिसंदो आहे। वॾी महिरबानियूं। ऐं मां
कोटली शहर कोर्ट जे साम्हूं फ़ोटो स्टूडियो जो दुकानु आहे, जेके फ़ोटो कापी कंदा आहिनि। तव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम, वालेकुम सलाम। ऐं तव्हां मुंहिंजा पसंदीदा अदाकार, वॾी महिरबानी अदा साबिर। तव्हांजो ख़त पहुतो, इनशाअल्लाह वरी ख़त तव्हां मोकिलींदव त हिन में ज़रूरु प्रोग्राम रखंदासीं। जो सॼण जो ख़त पहुतो प्रोग्राम तव्हां ॾिसो था, प्रीमियर आहियो, दोस्त आहियो। वरी बि दोस्तनि खे चवां थो त व्हाट्सअप नंबर मुंहिंजो स्क्रीन जे साम्हूं आहे। तव्हांखे मुंहिंजो प्रोग्राम पसंदि अचे थो, सॼण जो ख़त पहुतो प्रोग्राम ॾिसो था त व्हाट्सअप नंबर ते मूंखे मैसेज करे सघो था। सो फिल्म जे तरफ़ हलूं था। बाग़ी फिल्म हिकिड़ी तमामु बहितरीनु फिल्म हुई ऐं हू एतिरी सिंध में फिल्म हली 2003 में जॾहिं रिलीज़ थी हुई, तॾहिं फिल्मनि जो एतिरो उरूज कोन हुयो ऐं फिल्मूं घटि छा पर मरागी ठहंदियूं कोन हुयूं। पोइ फिल्मूं ठहणु लॻियूं, तमामु वॾियूं वॾियूं फिल्मूं ठहियूं ऐं तमामु बहितरीनु सिंध जा तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहिनि, मौला उन्हनि खे ख़ुशि रखे। तमामु बहितरीनु लेखक आहिनि, तमामु बहितरीनु कलाकार आहिनि ऐं असां उन्हनि खे ॾिसी सिखिया आहियूं, असां उन्हनि खां सिखूं पिया था। तमामु महान डायरेक्टर थी रहिया आहिनि सॼी सिंध में, सॼी सिंध जा बहितरीनु डायरेक्टर आहिनि। मां काफ़ी डायरेक्टरनि सां कमु कयो आहे। सो इहा फिल्म जॾहिं जेका मुंहिंजी बाग़ी नाले सां फिल्म जॾहिं रिलीज़ थी सिंध में, त पहिरियों चकर हिकिड़ो पोस्टर आयो जंहिंमें मुंहिंजी तस्वीर हुजे ऐं काफ़ी धातु जा जेके बि आर्टिस्ट हुया उन्हनि जी तस्वीर हुजे। अदा अरशाद जोयो उन ड्रामे फिल्म जो हीरो हुयो, साइड हीरो हुयो। पाण अब्बास मला साहबु हुयो, सिंधी जमाली मरहूम वीचारो हींअर गुज़ारे वियो आहे, उहो बि हुयो। अब्दुल जब्बार अंसारी हुयो, अदा मंज़ूर हुयो। काफ़ी आर्टिस्ट हुया इन ड्रामे में। ऐं जेका हीरोइन हुई सलमा सर इन महिल फील्ड छॾे चुकी आहे, ऐं जेका हीरोइन हुई पंहिंजो मेन हीरोइन हुई यास्मीन कूंज, जेका स्टोरी मूं ई उन गॾिजी लिखी हुई, मरहूम वीचारी, उहा बि गुज़ारे वई आहे। ऐं मौला उन्हनि खे जेके हिन दुनिया मां हलिया विया आहिनि, मौला उन्हनि खे जन्नत फ़िरदौस में जाइ ॾींदो, आमीन। सो जेका पहिरीं फिल्म मुंहिंजी हुई सा बाग़ी हुई, जेका तमामु वॾी मुश्किलनि सां ऐं तमामु हिकिड़ो ॾुखे मरहले सां ठही हुई। 2000 में मुंहिंजे ख़्याल में त बजट तमामु घटि हूंदी हुई ऐं नंढड़ी बजट जे हिसाब सां जीअं माण्हू हिकिड़ो चइबो आहे 15-20 हज़ारनि जे अंदरि हिकिड़ी फिल्म ठही हुई ऐं तमामु बहितरीनु फिल्म हुई। तमामु सुठा उन में आर्टिस्ट हुया ऐं बहितरीनु नमूने सां उन फिल्म कामयाबी जे झंडा आणिया। तव्हां दोस्तनि ॾिठो बि, पसंदि बि कयो। जन दोस्तनि ॾिठो मुंहिंजी फिल्म खे, मां उनजो तमामु घणो थोराइतो आहियां। वरी हलूं था, सॼण जो ख़त पहुतो पंहिंजो प्रिय प्यारो दोस्त सीता शहर मां ख़ालिद सोलंकी साहबु लिखे थो, अस्सलाम वालेकुम अज़ीज़ कमरानी। वालेकुम सलाम ख़ालिद साहबु, तव्हांजी वॾियूं महिरबानियूं। अज़ीज़ कम तव्हांजो प्रोग्राम काफ़ी ॾींहंनि खां बंदि आहे। मां तव्हां ॾे सॼण जो ख़त पहुतो मोकिलियां थो, पर तव्हांजो न पहुतो। ख़ालिद साहबु कुझु मसरूफ़ियातूं हुयूं, उनजे करे कोन करे सघियासीं। हाणे आया आहियूं सॼणनि जी ख़िदमत में, इनशाअल्लाह। ख़त काफ़ी दोस्तनि जा थोरा हुया जेके इन प्रोग्राम टाइमिंग तमामु घणी आहे। वरी बि दोस्तनि खे मां अर्ज़ु कंदुसि त जेके व्हाट्सअप नंबर मुंहिंजो साम्हूं अथव, तव्हां व्हाट्सअप करे सघो था, मूंखे कमेंट करे सघो था। जन दोस्तनि मुंहिंजी पुराणी फिल्म बाग़ी ॾिठी, तव्हांखे एडिट कीअं लॻी, उनमें तव्हांखे मुंहिंजो कमु कीअं लॻो। अगरि न ॾिठी अथव त अल अब्बास फिल्म प्रोडक्शन में वेंदव यूट्यूब चैनल ते, उते तव्हांखे उहा फिल्म मिलंदी ऐं तव्हां ॾिसो, राय ॾियो सॼी संगत खे। अस्सलाम वालेकुम। या अली मदद, हीउ मुंहिंजो व्हाट्सअप नंबर अथव, उन ते तव्हां सॼण जो ख़त पहुतो प्रोग्राम में शरीक थी सघो था ऐं ख़त मोकिले सघो था। सिंध सलामत, साथ सलाम।